औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम दोस्तों, जीअं त मां आहियां साबिर हुसैन ऐं अॼु असां इस्लामियात पढ़ंदासीं। ऐं इस्लामियात में असां जेको टॉपिक सिलेक्ट कयो आहे उहो आहे क़ुरान मजीद। डियर स्टूडेंट, जीअं त असां क़ुरान मजीद जा उहे अॼु क्वेश्चन्स हिते डिस्कस कंदासीं जेके हर जॉब जे हवाले सां मोस्ट रिपीटेड हूंदा आहिनि। हिन कोर्स जे ज़रिए असांखे आलिम त नाहे थियणो, बसि सिर्फ़ु एतिरो कॉन्सेप्ट क्लियर हुजे त उन में जेके बि जॉब्स जे हवाले सां जेके बि क्वेश्चन्स असां वटि अचनि था पिया उहे असां आसानी सां हल करे सघूं, चाहे उहा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हुजे, सिंध यूनिवर्सिटी जी हुजे, NTS जी हुजे या STS जी हुजे। अहिड़े ई तरीक़े सां असां इन्हनि शयुनि खे डीपली थोरी डिस्कस कंदासीं त जीअं असां आसानी सां उन्हनि शयुनि जो तदारुक करे सघूं। डियर स्टूडेंट, असां पंहिंजे टॉपिक खे अॻिते हलायूं त क़ुरान मजीद जी जेका नुज़ूल आहे, क़ुरान मजीद जो जेको नुज़ूल आहे उन जी शुरूआति जेका थी आहे उहा 609 ईस्वी खां 632 ईस्वी ताईं, यानी टोटल क़ुरान मजीद खे नाज़िल थियण में 23 साल लॻी विया। हाणे नज़ूल जे एतबार सां क़ुरान मजीद 609 खां 632 ईस्वी ताईं इहो हुयो नुज़ूल जे एतबार सां। हाणे क़ुरान मजीद लफ़्ज़ जी जेका माना आहे उहा आहे बार बार पढ़ियो वेंदड़ या बार बार पढ़ियो वेंदड़ या बार बार पढ़जंदड़ किताब। हाणे जॾहिं किताबनि जो तज़कुरो थो अचे त असां वटि इहो बि सुवालु ईंदो आहे त आसमानी किताब, टोटल आसमानी किताब 4 आहिनि। कहिड़ा कहिड़ा आहिनि? पहिरें तौरेत आहे, ॿिए नंबर ते ज़बूर आहे, टे नंबर ते इंजील आहे ऐं चौथे नंबर ते क़ुरान मजीद। त दोस्तों, इन हवाले सां असांजा सवाल ईंदा रहंदा आहिनि त क़ुरान आसमानी किताब घणा जेको आहे सो नाज़िल थिया आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा आहिनि, हीअ नाला थी विया। इहो बि सुवालु ईंदो रहंदो आहे, मोस्ट रिपीटेड सुवालु आहे त कहिड़ो किताब कंहिं ते नाज़िल थियो आहे। त जेको तौरेत आहे उहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो आहे, ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते, इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ऐं क़ुरान मजीद असांजे प्यारे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा ते। त असां इन्हनि सवालनि खे मां तव्हांखे अॻु में बि ॿुधाए चुको आहियां त असां उन्हनि कोशिशि कंदासीं, उन्हनि सवालनि खे मोस्ट रिपीट कंदासीं जेके असांजा हर टेस्ट जे एतबार सां असांखे आसानी पैदा कनि। हाणे तौरेत, इहे बि सवाल ईंदा रहंदा आहिनि त तौरेत कहिड़ी ॿोली में नाज़िल थियो? ॿोली जे हवाले सां तौरेत सरियानी ॿोली में ऐं दाऊद ऐं हज़रत दाऊद ते जेको किताब नाज़िल थियो आहे ज़बूर उहो ऐं प्लस में इंजील, इहे इब्रानी ॿोली में नाज़िल थियल आहिनि। ऐं क़ुरान मजीद तव्हांखे ख़बर आहे जीअं त अरबी ॿोली में। डियर स्टूडेंट्स, हिन सां गॾोगॾु असां हिनखे इहो बि डिस्कस कंदासीं त हीअ जेको तक़रीबन जेके किताब आहिनि उहे रमज़ान जे महीने में असांजे में नाज़िल थियल आहिनि। ऐं हीअ जेके किताब आहिनि मोस्ट जेके बि सहीफ़ा आहिनि या किताब जेके बि आसमान जे तरफ़ां नाज़िल थिया आहिनि, आसमानी अलाह तबारक व तआला जे तरफ़ां, उहे सभु जो सभु रमज़ान जे महीने में। ऐं इहो बि डिस्कस कंदासीं। हाणे तौरेत जेको आहे उहो आहे 6 रमज़ान ते नाज़िल थियो आहे ऐं ज़बूर जेको आहे सो उहो 12 या 18, हिन में थोरो इख़्तिलाफ़ु मिले थो पियो त इहो 12 या 18। बहरहाल सवाल जेको आहे सफ़ा क्लोज़ में न ॾींदा, इहो थोरो डिफरेंस रखंदा। अगरि 12 हुजे 12 या 18 रमज़ान ते नाज़िल थियो आहे ऐं क़ुरान मजीद 27 रमज़ान ते, यानी शब, इहो बि सवाल ईंदो आहे त कहिड़ी शब, यानी शब क़द्र में। इहो हुयो मोस्ट
मोस्ट असां रिपीटेड जेको आहे सो सवाल जेके असां तक़रीबन हा। ऐं उनखां अलावा असांजो इंजील असांजो जेको नाज़िल थियो आहे उहो थियो आहे 13 रमज़ान ते। इंजील असांजो 13 रमज़ान ते नाज़िल थियो आहे। ऐं क़ुर मजीद जेको आहे सो शब क़द्र जे हवाले सां सभई शब क़द्र इहे बि सुवाल ईंदा रहंदा आहिनि। हाणे थोरो मुख़्तसिर असां क़ुर मजीद जे हवाले सां थोरो अञा मुख़्तसिर इन ते रोशनी विझंदासीं ऐं नज़र फेराईंदासीं। हाणे क़ुर मजीद में टोटल पारा 30 आहिनि। घणा पारा आहिनि? 30 पारा। डेफिनेटली सभिनी खे ख़बर आहे, बेसिक आहे, पर हिन में जेके सूरतूं आहिनि उहे आहिनि 114 सूरतूं। ऐं सूरत यानी बुलंदी बि हिनखे चयो वेंदो आहे। माना आहे सूरत जी माना बुलंदी या बाउंड्री वाल। अंग्रेज़ी में हिनखे बाउंड्री वाल बि चवंदा आहिनि। हाणे क़ुर मजीद में जेके सूरतूं आहिनि उहे 114 आहिनि। हाणे इन सां 114 खां पोइ इहो सुवाल बि ईंदो रहंदो आहे त हिन में मकी सूरतूं घणियूं आहिनि ऐं मदनी घणियूं आहिनि। मकी यानी मके में नाज़िल थियण वारियूं, मदनी यानी मदीने में नाज़िल थियण वारियूं। हाणे जेको तादादु आहे उहो टोटल तादादु 114 आहे, जंहिंमें 86 आयतूं असांजूं उहे नाज़िल थियूं आहिनि मके में ऐं 28 थियूं आहिनि मदीने में। हीअ आयतूं हिननि खे असां टोटल कैलकुलेट कंदासीं त 114 ई बीहंदियूं। हाणे आयत जी माना आहे निशानी। असांखे मां तव्हांखे ॿुधायमि त अॻ में असांखे यादि कराइण जे हवाले सां या अहिड़े हवाले सां सवलो कमु करे ॾिनो वेंदो। असांखे ॿुधायो वेंदो टोटल आयतूं आहिनि 6666, यानी असां सवलाई सां यादि करे सघूं, पर ईअं न आहे। टोटल असांजूं जेके आयतूं आहिनि उहे आहिनि 6236 आयतूं आहिनि। हीअ असांजो रॉन्ग आहे, हीअ असांजो राइट आहे। हाणे हीअ जेको असां डिस्कस कयूं पिया तक़रीबन असांजे किताबनि मां उन्हनि मां अख़ज़ कयो आहे ऐं इन्हनि शयुनि खे कोशिशि कई आहे त असां तव्हांखे सवलाई सां वधीक डिफाइन करे सघूं। आयतूं थी वियूं। हाणे आयतुनि खां बाद में आहे असांजो रुकू। हाणे क़ुर में सेम जीअं हेॾे असां वटि आयतुनि में 6600 यादि करायो वेंदो ऐं रुकू में असांखे 555 555 जे नाले सां सवलाई सां यादि करायो वेंदो। पर इहे बि असांजो डेफिनेटली न इहो आहिनि 558 असांजा रुकू आहिनि। ऐं हिन में क़ुर मजीद में मंज़िलूं 7 ऐं सजदा 14 आहिनि। हीअ असांजी क़ुर मजीद जे हवाले सां ऐं आसमानी किताबनि जे हवाले सां अॼु जो हिकिड़ी मुख़्तसिर वीडियो हुई। ऐं इनशाला नेक्स्ट वीडियो में, छो जो काफ़ी वीडियो वॾी थी वेंदी, असां नथा चाहियूं त तव्हांखे घणो बोर कयूं। इन हवाले सां असां हीअ नंढड़ी वीडियो आहे ऐं नेक्स्ट वीडियो में वधीक असां क़ुर मजीद जा सवाल डिस्कस कंदासीं।